अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो दोस्त सरार अहमद। अॼु असां तव्हांखे पंहिंजे ब्लॉग में ॿुधाईंदासीं कि असां हे पाइप कटे रहिया आहियूं ऐं पाइप हणंदासीं हिते जेको कमु कयूं था असां वरांडे जी डिज़ाइन आहे उन में पाइप हणंदासीं। हाणे पाइप जा घणा टुकड़ा असां हीअं फुट बाई फुट जा टुकड़ा कटिया आहिनि ऐं हाणे बकाया टुकड़ा कटंदासीं ऐं इहे फिट थींदा असांजे माना जॻह जे बरामदे में फिट थींदा। जीअं त तव्हां असां सां गॾु हुजो। हाणे असां हिन पाइप खे कटूं था।